प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, पहिरियों भेरो PTI जो चेयरमैन ऐं अॻूणो वज़ीर आज़म जनाब इमरान ख़ान हुकूमत खे मशरूत ॻाल्हियुनि जी आछ ॾेई छॾी आहे। इमरान ख़ान चयो आहे त हुकूमत अगरि नई चूंडनि जो ऐलान करे तारीख़ ॾिए त पोइ असेंबलियूं न टोड़ियूं वेंदियूं ऐं इन मामले ते हुकूमत सां ॻाल्हि ॿोल थी सघे थी पई। हीअ का ऑफर आहे, हीअ का आछ आहे, उहा इमरान ख़ान जी सियासत में केॾी वॾी लचक पैदा थी करे, केॾी वॾी लचक थी ॾेखारे। प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु ॻाल्हाईंदासीं त हाणे छा हुकूमत ॻाल्हियुनि लाइ राज़ी आहे, हुकूमत ॻाल्हियुनि लाइ इमरान ख़ान जी इन आछ खे क़बूल करे थी पई। इन ते प्रोग्राम कंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सिद्दीकुल फारूक साहिबु, पाण मुस्लिम लीग नून जा मरकज़ी अॻवान आहिनि। उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो मोहम्मद इब्राहिम ख़ान, पाण तहरीक इंसाफ या मरकज़ी अगवान कौमी असम्बली जा मेंबर हैं। सर सिद्दीकुल फारूक साहब, सर आपसे प्रोग्राम का आगाज़ करते हैं। सर कैसे देख रहे हैं इस ऑफर को, आप कैसे देख रहे हैं? क्या कबूल कर रही है हुकूमत के इमरान खान कह रहे हैं कि मशरूत बातचीत हो सकती है अगर हुकूमत नए इलेक्शन का ऐलान करे तो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असद मुमताज़ साहब बहुत शुक्रिया, और मोहम्मद इब्राहिम खान साहब को भी अस्सलाम वालेकुम। पहले तो मैं आपको याद दिलाऊंगा जी सर कि ये इमरान खान वही हैं जी सर जिन्होंने कहा था कि PDM और शहबाज शरीफ और इन लोगों के साथ मुज़ाकरात की मेज़ पर बैठने से पहले मुझे मौत आ गई। जी सर। ठीक है जनाब, याद है ना आपको? जी सर बिल्कुल। उस पॉइंट से अब ये इस पे आ गए हैं, कहते हैं जी आइए हमारे साथ बैठें। जी सर। तो ये अब मैं यू टर्न नहीं कहूँगा, लेकिन ये बहुत बड़ी बुनियादी 180 डिग्री की तब्दीली है, और ये तब्दीली वैसे ही नहीं आई। अच्छा सर। वरना आपको पता है इन्होंने ये कहा था कि आप अपने भागने का बंदोबस्त करें, हम आ रहे हैं 26 को, हम धरना ले, हम अपना लॉन्ग मार्च पे आ रहे हैं, 30 लाख लोग ला रहे हैं वगैरह वगैरह। जी सर। तो वो फिर 26 को आपने देख लिया, 26 नवंबर को। इसलिए ये थोड़ा सा मैं जो तारीख है वो मैंने आपके सामने रखी है। जी। अब बात सीधी है कि जो लोग सियासी होते हैं, आइन और क़ानून में यकीन रखते हैं, वो जहाँ कहीं सियासी क़ुव्वतों में इख्तलाफ राय पैदा हो, स्टैंड अप हो, एक दूसरे से दूर हो जाएं, तो ये तमाम मसाइल मुज़ाकरात के ज़रिए से ही हल होते हैं। लेकिन इमरान खान साहब आप भी एक बात गैर सियासी कर रहे हैं। अच्छा। वो शर्त लगा रहे हैं। जी मशरूत। शर्त नहीं, हाँ गैर मशरूत। अगर उन्होंने बैठना है, मुल्क के मसाइल हम सब ने मिल के हल करने हैं, तो फिर मैं आपको ये भी याद दिलाऊं कि शहबाज शरीफ साहब ने 10 अप्रैल को जब हल्फ उठाया जी तो उन्होंने यही बात की थी कि आइए ग्रैंड डायलॉग करते हैं। जी। हम लोग जब अपोजिशन में थे तो बार बार हुकूमत से यही कहा, हमने ताउन किया, चाहे LTP का वो TLP का धरना हो, जी जी, चाहे बहुत सी बातें हों। अता कि आपको याद है कि मिसाक के मैशत का भी जिक्र हुआ। अच्छा सिद्दीकुल फारूक साहब, आपने कहा कि जी सर, उन्होंने कहा कि कदम बढ़ाओ। जी सर। इमरान खान हम तुम्हारे साथ हैं, वो यहाँ तक गए। जी सर। ठीक है जी। तो अब अगर गैर मशरूत हो और ये गैर मशरूत बैठे, तो मेरा ख्याल है ये जो उन्होंने ऑफर की है, इस पे हुकूमत और PDM को गौर करना चाहिए, और फिर अमली तौर पर जो बात मुमकिन है कि वो बैठें साहब, और क्या क्या मुमकिन है क्या नहीं मुमकिन, फिर उस पर देखते हैं क्या होता है। अच्छा सिद्दीकुल फारूक साहब, आप सर कह रहे हैं कि सबब है इसके पीछे, ये जो 180 डिग्री की आप कह रहे हैं कि बिल्कुल तब्दीली है, उसके पीछे सबब है, तो सबब क्या है सर? सबक मिला है उन्हें कि ये जो मैं करता हूँ, कभी मैं कहता हूँ मैं जनाब 30 लाख बंदे ले आऊँगा, कभी मैं कहता हूँ 20 लाख बंदे ले आऊँगा, बंदा मेरे साथ चलता कोई नहीं है। पहला धरना जो 14 अगस्त 14 को दिया था, इन्होंने ऐलान किया था कि 1 लाख मोटरसाइकिल में मोटरसाइकिलिस्ट लाहौर से लेके चलूँगा, वो यहाँ 50,000 बंदे भी नहीं पहुँचे थे। तो इसलिए वो दबाव नहीं डाल सके, वो लोग बाहर निकाल के मरकज़ी हुकूमत पर नहीं मतलब है प्रेशर डाल सके। तो फिर उन्होंने कहा चलें आप मुज़ाकरात ही, पार्टी के अंदर बहुत से मसाइल हैं, KPK में भी और पंजाब में, तो ये सब। लेकिन मैं दुआ करता हूँ कि ये जो कुछ भी है, इसका नतीजा मुल्क और कौम के लिए अच्छा। अच्छा सिद्दीकुल फारूक साहब, आप कह रहे हैं कि सबक है
کیا یہ عکس کیا جائے کہ یہ جو تبدیلی آئی ہے بقول آپ کے کہ 180 ڈگری کی، وہ بہت بڑی تبدیلی ہے، اس کا کوئی عسکری قیادت کی تبدیلی کا کوئی اثر ہے، کوئی لنک ہے سر؟ جی خود جی یہ بات جو ہے یہ تجزیہ کار بھی کہہ رہے ہیں اور حقیقت بھی ایسی ہے، کیونکہ آپ نے دیکھا مونس الہی نے تو سارا راز ہی فاش کر دیا. جی ادھر جو ہیں باجوہ صاحب وہ کیا کہہ رہے تھے، اور ادھر پنجاب میں جب مونس الہی کے والد صاحب جی سر. ہمارے پاس آ گئے، جی سر. مٹھائیاں بٹ گئیں جی سر. اور انہوں نے نیپیاں تبدیل کرنے کی وہ بات اس سے پہلے کر چکے جی سر. کہ جناب باجوہ صاحب نے فون کیا کہ نہیں عمران خان کی طرف جاؤ. جی یہ صورتحال تھی نا. پھر باجوہ صاحب وغیرہ پھر ان کا جو ٹولہ تھا وہ پیچھے ہٹ گیا. تو اب ان کا کوئی سرپرست اس حوالے سے جی سر. جہاں تک میں سمجھتا ہوں جی سر. نہیں رہا. تو آپ سر سمجھتے ہیں کہ کوئی سرپرست نہیں رہا، لیکن اس سے ایک اور بات بھی عکس کی جائے نا سر، کہ جو آخری تقریر تھی جس میں ہمیں بتایا گیا کہ فروری 2021 سے ہم ہمارا کوئی سیاست سے تعلق نہیں ہے، تو پھر سر اس اسٹیٹمنٹ کو کہاں رکھیں ہم؟ ابراہیم صاحب آپ سینئر ہیں، سینئر سیاستدان ہیں، آپ ہمیں فرمائیں، آپ ہمیں بتائیں کہ اس اسٹیٹمنٹ کو پاکستانی عوام اب کہاں رکھے؟ صدیق الفار صاحب میری آواز آپ تک آ رہی ہے سر؟ جی مجھ تک تو آپ میرے خیال میں ابراہیم خان صاحب سے پوچھا سر ہے. میں آپ سے پوچھ رہا ہوں، سر آپ سے پوچھ رہا ہوں، ابراہیم خان صاحب سے. جی سر. میں عرض کرتا ہوں کہ وہ فروری 22 سے انہوں نے کہا ہے، فروری 21 سے نہیں کہا. تو جب عدم اعتماد آئی تھوڑے دنوں کے بعد وہ غیر متعلق ہوئے، وہ نیوٹرل ہوئے، تحریک عدم اعتماد آئی. اسی لیے تو عمران خان نے کہا نا کہ جناب چلیں یہ مان لیا کہ آپ نے سازش میرے خلاف نہیں کی، جی سر. لیکن میرے خلاف عدم اعتماد کو تو ناکام بناتے. یہ انہوں نے کہا. لیکن اس کے باوجود دیکھیں جی سر. اب وہ چلے گئے ہیں. ہم تو خیر ان کی موجودگی میں بھی یہ بات کرتے تھے. باجوہ صاحب بہت ہی دوغلا کردار ادا کرتے رہے ہیں، ادھر کچھ ادھر کچھ ادھر کچھ. اور عمران خان نے ان کے، سچی بات ہے یہ لفظ مجھے نہیں استعمال کرنا چاہیے لیکن کروں گا، جی کہ سر. بچے جمہوریہ کے طور پر انہوں نے کام کیا اور دونوں نے مل کے پاکستان کو تباہ کیا. تو اس کا سر کوئی احتساب ہوگا اگر بچے جمہوریہ کے طور پہ استعمال کیا ہے تو اس کا جو نقصان ہوا ہے نہ صرف معاشی نقصان ہوا ہے بلکہ ملکی ساکھ کو بھی نقصان ہوا ہے. عالمی طور پہ ہم جس آئسولیشن کا شکار رہے ہیں گزشتہ سال سے بھی آگے، وہ آپ کو بھی مد نظر ہے. آپ میرے پروگرام میں بڑا اچھا اس پہ اپنا نقطہ نظر بھی دیتے رہے. یہ اتنا بڑا جو نقصان ہوا ہے وہ کیسے پر ہوگا اور اس کا ذمہ دار کون؟ دیکھیے جی یہ جو نقصان ہوا ہے ان کے ایکشن سے لوگوں کو ناراض کیا، دور کیا، بڑے بڑے ملکوں کو سی پیک بند کیا، کس کے کہنے پہ کیا. اس کی کوئی بڑے پیمانے پہ انکوائری ہو کے تو آئین اور قانون کے مطابق جو سزا بنتی ہے ہونی تو چاہیے. جی. لیکن ایک عمران خان صاحب دوسری طرف اقراری مجرم ہیں. انہوں نے غیر ممنوعہ فنڈ لیا ہوا ہے. ان کے وکیلوں نے وہاں جو ہے الیکشن کمیشن میں اعتراف کیا ہوا ہے. ان کی وہ چیزیں موجود ہیں. یہ گھڑیاں اور یہ اربوں اربوں روپے کی گھڑیاں جی. ان کے حوالے سے اور توشہ خانہ سے جو بے شمار چیزیں انہوں نے اٹھائیں اور وہ لے کے چلے گئے اور وہاں جو رکھا غیر مصدقہ ہاتھوں سے لکھی ہوئی چٹیں، یہ ساری چیزیں ہیں اور ان کے گواہ بھی سامنے آ چکے ہیں. تو یہ اقراری مجرم. انہوں نے مانا کہ ہماری آف شور کمپنیاں، پہلے مانتے نہیں تھے اور کہتے تھے کہ آف شور کمپنیوں میں حرام کا پیسہ ہوتا ہے. جب اپنی آف شور کمپنیاں نکل آئیں تو کہتے میں نے تو ٹیکس بچایا، لیکن پیسے کہاں سے لائے؟ جی. یہ بھی ہے. اسی طرح انہوں نے کالا دھن سفید کرایا. یہ کالا دھن کا آپ کو پتہ ہے نا، یہ حرام کا پیسہ ہوتا ہے، چوری کا مال ہوتا ہے. جی. تو وہ انہوں نے 98 میں بھی کالا دھن سفید کرایا عمران خان نے خود، اور 2017 میں تو ان کی بہن نے کوئی 65 ارب روپے جو ہیں وہ کالا دھن سفید کرایا. پھر کچھ اور نکل آیا تو اس پہ جرمانہ ان کے اپنے ہی چیف جسٹس ثاقب نثار نے 2.5 کروڑ جرمانہ بھی کیا. جی. تو اس طرح کے بہت سے جرائم ہیں جن میں یہ اقراری مجرم ہیں. تو اس میں تو ظاہر ہے جی وہ مقدمے میرے خیال میں چل رہے ہیں اور اس میں تو ان کو قانون کے مطابق اقراری مجرم کے لیے تو اور کچھ چاہیے نہیں. وہ مان رہا ہے کہ ہاں یہ قتل میں نے کیا ہے، یہ اعلی قتل ہے، اس کے بعد تو سزا دینی ہوتی ہے. تو اب عدالتیں جو ہیں وہ اس سلسلے میں میرا خیال ہے لے تو لال سے کام نہ لیں، اپنا آگے بڑھیں اور جو جرم ثابت ہو گئے ہیں، جن میں یہ اقرار کر رہے ہیں، ان میں سزا ہونی چاہیے عمران خان.
सिद्दीक गफ्फार साहब, आप कह रहे हैं कि एहतसाब भी होना चाहिए और सज़ा भी होनी चाहिए जिनमें वो इकरार जुर्म कर चुके। अब ज़रा दोबारा आते हैं आज की इमरान खान के स्टेटमेंट पे। क्या हुकूमत राज़ी होगी इस शर्त पे कि अगर तारीख का ऐलान किया जाए तो बातचीत हो सकती है? देखिए, मैं फिर अर्ज करूंगा कि हुकूमत पेशगी शर्त की बुनियाद पर राजी नहीं होगी। ये जो आज उन्होंने बात की है कि हमारे साथ बैठें, तो पसे पर्दा कोई है ना। आखिर जिन्होंने मुज़ाकरात किए, ये बातें की और यहाँ तक मामला पहुँचा, तो ये उनका काम। पेशगी शर्त के साथ मुज़ाकरात में मैं समझता हूँ PDM की हुकूमत, वज़ीर आज़म आसिफ जरदारी साहब, ये लोग नहीं बैठे। शर्तें नहीं, गैर मशरूत। गैर मशरूत तो सर पहले तो हुकूमत कहती रही है कि बातचीत से मामला हल करें, अब इमरान खान कह रहा है तो आप कह रहे हैं कोई शर्त नहीं होगी। तो सर फिर ये जो ये जो ऑफर है इसमें भी सर फिर डेडलॉक होगा ना। तो फिर नज़र ऐसे आता है कि वो एक किनारे पे वो खड़े हुए हैं, दूसरे किनारे पे हुकूमत खड़ी हुई है, बीच में पुल का किरदार कौन अदा करेगा? मैं आपसे अर्ज करूँ कि उन्होंने जहाँ बाकी चीज़ें ख़त्म की हैं, जी अब ये शर्त करना कि आप ये मानोगे तो मुज़ाकरात होंगे। जी हम यही तो कह रहे हैं एज पॉलिटिकल, जी मतलब है लोग, सियासी लोगों की हैसियत से आप पूरी दुनिया के मामलात को देख लें। और लोग कहते हैं कि जब जंगें हो जाती हैं तो जंगों का हल भी फिर आखिर में मुज़ाकरात की मेज़ पर ही होता है। इसलिए और वहाँ पेश की शर्त कोई नहीं रखी जाती। तो पेश की शर्त के बगैर जब बैठेंगे, दोनों तरफ से दलाइल सामने आएंगे, तो हम तो बहरहाल, अंग्रेजी में पॉलिटिकल एनिमल कहते हैं, तर्जमा करें तो कोई अच्छा नहीं होता, जी सर। लेकिन बहरहाल हम सियासी लोग हैं। हम जो है वो आइन, कानून, मुल्की मामलात को देखते हुए लचक का मुजाहरा करेंगे, लेकिन कोई हमें डिक्टेट करने की कोशिश न करे। इसलिए मैंने कहा है कि अगर इमरान खान साहब मुखलिस हैं अपनी इस बात के हमारे साथ बैठें, तो फिर ये शर्त ख़त्म करें। अच्छा सर, अब मैं दोबारा आपसे ये जानना चाहूँगा, कोई पुल का किरदार अदा कर सकता है आप और इमरान खान के बीच में? आप समझते हैं कुछ ऐसी कुव्वतें हैं जो बीच का रास्ता निकाल सकती हैं? मेरा ये ख्याल है जी कि कुव्वत तो अब इनकी तरफ से तो इनके सदर और पाकिस्तान के सदर अलवी साहब ने वो करने की कोशिश की। आज राना सनाउल्लाह साहब ने बताया है कि खटक साहब और इस तरह के 2-3 लोग और भी जो हैं वो आते जाते रहते हैं जी। तो अब मैं इस वक्त उंगली रख के ये नहीं बता सकता कि फलां लोग जो हैं वो इस वक्त इस काम को लेके आगे बढ़ रहे हैं और मुलाकातें कर रहे हैं। मैं ये नहीं बता सकता। बहुत बहुत शुक्रिया सिद्दीकुल फारूक साहब, आपने अपनी पार्टी का खुद का मौक़िफ़ दिया। हमने कोशिश की कि मोहम्मद इब्राहिम खान साहब को भी लें और उनसे उनकी पार्टी उनका मौक़िफ़ लें, लेकिन कम्युनिकेशन गैप की वजह से सिंध यूनिवर्सिटी में अॼु सकाफ़ती रैली कढी वई ऐं सकाफ़ती रैली कढण जे जुर्म में 300 शागिर्दनि ते FIR दाख़िल कई वई आहे। हाणे सकाफ़त जो ॾींहुं, कल्चर जो ॾींहुं, एकता जो ॾींहुं सिंध वासी न सिर्फ़ु सिंध में बल्कि पूरी दुनिया में जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहिनि। उन करे हिकु हफ़्तो अॻु में ई उन जूं तयारियूं थींदियूं आहिनि। अॼु सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पंहिंजे वतन सां, पंहिंजी ॿोली सां, पंहिंजी क़ौम सां, पंहिंजी धरती सां वचन वराइण लाइ हीअ रैली कढी। उन खां पोइ इंतिज़ामिया इहो चई 300 शागिर्दनि ते FIR दाख़िल कई आहे त उन रैली में रियासत मुखालिफ़ नारा लगाया विया, वतन सां मुल्क सां बग़ावत जा नारा लगाया विया ऐं दहशतगर्दी जा कलम पिणु FIR में शामिलु कया विया। हाणे जेका FIR जिन्हनि शागिर्दनि ते दाख़िल थी आहे उन मां हिकु शागिर्दाणी असांजे प्रोग्राम में शामिलु आहे। उन खां मालूम कंदासीं त आख़िर मामिलो आहे छा जो 300 शागिर्दनि ते दहशतगर्दी जा, मुल्क जी बग़ावत जी FIR दाख़िल कई वई आहे। उन्हनि मां हिकु शागिर्दाणी असां सां गॾु आहे, डॉक्टर राबिया चांडियो साहिबा। डॉक्टर राबिया चांडियो साहिबा, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। अव्हां पाण ऑर्गेनाइज़र हुया उन रैली जा, जेका अॼु रैली सकाफ़ती रैली कढी वई, उन खां पोइ FIR दाख़िल थी आहे 300 शागिर्दनि ते। ॿुधाइजो हीउ मामिलो आहे छा? अदा कल्ह असां कल्चरल डे सेलिब्रेट करण जूं तयारियूं कयूं। असां सभु मुख़्तलिफ़ पार्टी जा अॻवान हुआ जेके असां सभई आर्ट फैकल्टी में गॾु थियासीं। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदी हलां त मां यूनिवर्सिटी ऑफ सिंध
मां 2015 में पास आउट करे चुकी आहियां ऐं हींअर मां लम्स यूनिवर्सिटी जी शागिर्दणी आहियां। सो असां सां उन सां गॾु सिंध शागिर्द सभा नारी तहरीक जी अॻुवाण मां पिणु आहियां। ऐं असां जॾहिं कल्चरल डे कल्ह सेलिब्रेट कयो पिए त जसाब जा कुछ साथी हुआ असां सां गॾु, सिंध शागिर्द सभा असांजी पार्टी जा कुछ शागिर्द हुआ, आसपास जा कुछ आम शागिर्द हुआ ऐं लम्स यूनिवर्सिटी जा शागिर्द हुआ। ऐं असां सभिनी गॾिजी करे पहिरियां आर्ट फैकल्टी ते सेलिब्रेशन कई। उन खां पोइ असां पुरअमन तरीक़े सां रैली कढी, का बि नारेबाज़ी कोन हुई। हिननि जेके बि असां ते केस दाख़िल कया आहिनि मुकमल तौर ते कूड़ा आहिनि। असां न त असां दहशतगर्द आहियूं, न ई असां का दहशतगर्दी फैलाई आहे। असां बिल्कुलु पुरअमन तरीक़े सां असां रैली कढी हुई CL ताईं। उते कलाक जे अंदरि असां नंढिड़ो प्रोग्राम करे असां पंहिंजी रैली ख़तमु कई हुई। ही चवनि था त तव्हां दहशतगर्दी फैलाई आहे ऐं असां पाकिस्तान जे ख़िलाफ़ नारा लॻाया आहिनि, कुधा वर्ड्स ग़लति वर्डिंग यूज़ कई आहे, त इहा इन में बिल्कुलु बि हक़ीक़त न आहे। असां बिल्कुलु बि पुरअमन तरीक़े सां असां रैली कढी हुई ऐं पंहिंजी सकाफ़त जो ॾिहाड़ो असां सेलिब्रेट कयो हुयो। अच्छा राबिया साहब, इहो ॿुधाइजो त हीअ का रैली कढी उन में फ़क़ति का हिकिड़ी तंज़ीम हुई या ॿियूं तंज़ीमूं बि उन में शामिल? मुख़्तलिफ़ पार्टीज़ जा अॻुवाण हुआ, उन में आम शागिर्द बि असां सां गॾु हुआ, सिंध शागिर्द सभा जा शागिर्द हुआ, मां हुयमि ऐं जसाब जा साथी हुआ ऐं लम्स यूनिवर्सिटी जा शागिर्द पिणु उन्हनि में असांजी रैली में शिरकत कई हुई। त अवां चओ पिया त का हिकिड़ी तंज़ीम कोन हुई, मुख़्तलिफ़ तंज़ीम हुयूं ऐं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द उन में शामिल? जी 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 बिल्कुलु। अच्छा, भला हीउ जेको पुलिस जो मौक़िफ़ अचे पियो त उन में रियासत मुख़ालिफ़ नारा लॻाया विया, त अवां इन ॻाल्हि जी बि तरदीद पिया कयो त कंहिं क़िस्म जो को रियासत मुख़ालिफ़ नारो कोन हुयो, अवां फ़क़ति पंहिंजे जेके असांजा गीत आहिनि, जेके असांजा क़ौमी गीत आहिनि, उहे पिया ॻाया ऐं उन ते टेबलोज़ पेश कया ऐं उन ते रक़्स पियो थिए? जी बिल्कुलु, असां पंहिंजी सिंध धरती जा नारा हया हुआ, असां क़ौमी गीत ॻाया हुआ। बाक़ी कंहिं बि क़िस्म जो पाकिस्तान जे ख़िलाफ़ मुल्क दुश्मन नारा कंहिं बि क़िस्म जो अहिड़ी का बि ॻाल्हि न थी हुई। असां बल्कि क़ौमी गीत गूंजा हुआ ऐं असां पंहिंजी जीअं सिंध जा नारा हया हुआ, सकाफ़त पंहिंजी सेलिब्रेट कई हुई ऐं कंहिं क़िस्म जी अहिड़ी का बि ॻाल्हि कोन थी हुई। असां पुरअमन तरीक़े सां असां रैली कढी हुई ऐं पंहिंजे सकाफ़ती ॾिहाड़ो असां सेलिब्रेट कयो हुयो। अच्छा राबिया साहब, इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु इतला इहे हुयूं असां वटि त जीअं ई इहा रैली ख़तमु थी ऐं FIR दाख़िल थी, उन खां पोइ हिकु वॾी तादाद में पुलिस जेका आहे उहा उन कड़ो चाढ़ियो यूनिवर्सिटी में ऐं इतला इहे आहिनि त मुख़्तलिफ़ हॉस्टलनि ते छापा बि लॻा ऐं हॉस्टलनि खां ॿाहिरि बि किन शागिर्दनि जे घरनि ते छापा लॻनि। त अवां इन ॻाल्हि जी तरदीद या कंदव त अवां जेको दोस्त वग़ैरह को गिरफ़्तार या छापा अवां जे घरनि ते, अवां जे दोस्तनि जे घरनि ते लॻा? हेसी ताईं गिरफ़्तारी जी ख़बर मूं ताईं नाहे पहुती अदा। बाक़ी कल्ह जीअं ई असां कल्चरल डे सेलिब्रेट कयो हो, उन खां पोइ पुलिस बिल्कुलु आई हुई सिंध यूनिवर्सिटी में ऐं अॼु पूरी सिंध यूनिवर्सिटी पुलिस जे घेरे हेठि आहे ऐं बिल्कुलु ख़ौफ़ वारी हालत में आहे सिंध यूनिवर्सिटी। कंहिं बि शागिर्द खे यूनिवर्सिटी अंदरि अचण जी इजाज़त न आहे ऐं पुलिस ऑफिसरनि सां गॾु लेडीज़ पुलिस पिणु घुराई वई आहे ऐं पुलिस खे मुकमल पुलिस जेको आहे सो मुकमल सिंध यूनिवर्सिटी खे बंदि करे छॾियो आहे। का बि अकेडमिक एक्टिविटी न पई थी सघे, अकेडमिक एक्टिविटीज़ खे रोकियो वियो आहे, सेलिब्रेशन्स खे रोकियो वियो आहिनि। कंहिं बि शागिर्दनि खे मतिलबु त कंहिं क़िस्म जी का बि इजाज़त न आहे। ऐं मां हिते इहो ॿुधाईंदी आहियां त मां पाण सिंध यूनिवर्सिटी जो एम्प्लॉई गुलाम रसूल चांडियो उन जी न्याणी आहियां। त मां इहो चवंदमि त इहा हिननि जी हार आहे जो बिना वजह कूड़ो केस मूं ते दाख़िल कयो वियो आहे। उन हिननि जी पंहिंजी सिंध यूनिवर्सिटी जे एम्प्लॉई जंहिं 40 साल पंहिंजी सर्विस ॾिनी आहे, बिल्कुलु सिंसियरिटी सां को बि कुधो अमल नाहे कयो ऐं सिक्योरिटी ऑफिसर आहे। मां उन्हनि जी न्याणी आहियां। त मां सम्झां थी, मां त इहो चवंदमि त इहा हिननि जी हार आहे जो हिननि पंहिंजे ई एम्प्लॉई जी हिकु न्याणी ते कूड़ो केस दाख़िल कयो आहे। अच्छा, अवां त ॾाढी उत्साहींदड़ ॻाल्हि कयो पिया, पर अवां जा जज़्बाबी जवाननि इहो ॿुधाइजो त हीअ जॾहिं अवां चओ पिया त यूनिवर्सिटी में हिकु हिरासा वारो माहौल आहे, हिकिड़ी मिसाल पुलिस जो कड़ो लॻो पियो आहे, ख़ौफ़ वारो माहौल आहे, यूनिवर्सिटियुनि में जॾहिं इहो माहौल पैदा थिए, अवां हाणे लम्स यूनिवर्सिटी में पढ़ो पिया, अवां पास आउट करे विया सिंध यूनिवर्सिटी में, त पोइ इहो को तख़लीक़ ऐं तहक़ीक़ वारो कमु हूंदो, उहो केॾो मुतासिर पियो थिए इन अमल सां, शागिर्दनि ते कहिड़ा असर पिया पवनि? बिल्कुलु 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 तख़लीक़ी अमल जेको आहे सो ॾाढो उन ते बुरो असरु पइजी रहियो आहे। मां इहो चवणु चाहींदसि त दुनिया जूं ॾिसो, यूनिवर्सिटियूं जेको आहे सो कंहिं बि मुल्क जो बुनियादी हिसो हूंदो आहे, जेको आहे सो
बुनियाद रखंदो आहे, जिथे शागिर्द असांजे मुस्तक़बिल जा महिमार तालीम हासिल कंदा आहिनि ऐं नौजवाननि सां ई असांजो समाज ठहंदो आहे, उन्हनि जी एक्टिविटी सां उनजे अमल सां ई समाज ठहंदो आहे। त मां इहो चवणु चाहींदसि त दुनिया जूं ॿियूं जेके यूनिवर्सिटियूं आहिनि उहे इन करे जेको आहे सो आला मक़ाम हासिल उन्हनि खे आहे, उन करे तरक़ी याफ़्ता आहिनि छो त उहे यूनिवर्सिटियूं पंहिंजे शागिर्दनि खे मुकमल तौरु हक़ ॾियनि था, इज़हार जी आज़ादी ॾियनि था, हर अकेडमिक एक्टिविटी तोड़े सकाफ़ती ॾिहाड़ा हर सेलिब्रेशन करण जी उन्हनि खे मुकमल तौरु आज़ादी आहे, तॾहिं ई हू तरक़ी याफ़्ता आहिनि। पर असांजी यूनिवर्सिटी में हर नंढी खां नंढी एक्टिविटी कंदे बि शागिर्दनि खे हिरासा कयो थो वञे, शागिर्द मतिलबु ख़ौफ़ वारी कैफ़ियत में मुब्तला थी था वञनि, हू सोचनि था त असां कीअं का बि एक्टिविटी कयूं, छो त हुननि खे ख़ौफ़ ॾिना विया आहिनि, हुननि खे कंहिं बि क़िस्म जी आज़ादी न आहे, उन्हनि खे इज़हार जी आज़ादी न आहे, उन्हनि खे पंहिंजी सकाफ़त सिंध जेका 5000 साल जी तहज़ीब आहे उहो सेलिब्रेट करणु नथो ॾिनो वञे। त मां चवां थी त इहो सरासर नाइंसाफ़ी आहे ऐं सिंध जी यूनिवर्सिटी खे मां सम्झां थी त के साज़िश तहत पोइ ते धिकण जो सोचे वञे पियो त जीअं असांजी सिंध यूनिवर्सिटी खे हिननि नाकाम करण जो पको पह करे छॾियो आहे, इन करे ई शागिर्दनि खे पंहिंजी यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे कंहिं बि एक्टिविटी जी परमिशन न पिया ॾियनि। वॾी महिरबानी राबिया चांडो साहिबा, अवां तफ़सीली तौर ते पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो, पंहिंजे जेके उहे नौजवान आहिनि, जेके उहे शागिर्द आहिनि जिन्हनि ते ख़िलाफ़ FIR दाख़िल थी आहे, अवां हिन ॻाल्हि जी तरदीद पिया कयो त उन रैली में उहा फ़क़ति सकाफ़ती रैली हुई, उन में फ़क़ति सिंध जा नारा हुआ, उन में फ़क़ति वतन जा नारा हुआ, उन में फ़क़ति ॿोली जा नारा हुआ ऐं उन में फ़क़ति सकाफ़ती एक्टिविटी कयूं वयूं, उन में क़ौमी गीतनि ते जेको आहे उहो रक़्स कयो वियो, बल्कि वतन मुख़ालिफ़ या रियासत मुख़ालिफ़ कंहिं बि क़िस्म जो को नारो न लॻायो वियो ऐं उहा चओ पिया त इहा का FIR दाख़िल थी आहे, इहा दर हक़ीक़त शागिर्दनि खे हिरासा करणु बराबरि आहे ऐं पंहिंजे ई वतन ते पंहिंजी सकाफ़त मल्हाइण जे जुर्म में इहा FIR दाख़िल कई वई आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त इहे का FIR आहे, इन ते हुकूमत उन ते यूनिवर्सिटी जो मौक़िफ़ कहिड़ो पियो अचे, छाकाणि त असां मुसलसल ट्राई कयोसीं वाइस चांसलर खे, त वाइस चांसलर डिनाए कयो त इन ते मौक़िफ़ ॾियण ते असां कोशिशि कईसीं त उन्हनि धुरियुनि खां बि मौक़िफ़ वठूं जिन्हनि इहा FIR कराई आहे, उतां बि को ख़ासि को मौक़िफ़ असांखे हिन वक़्त ताईं मौसूल न थियो। अवां राबिया चांडियो साहिबा जो मौक़िफ़ ॿुधो, हिते प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।